अदा हथनी बदाम के न्याणी आजाद कराई बस। ये मुझे वेनती दो हथन के ॾिसो हुई भेण तव्हांखे हथ थी ॿधो मूंखे पंहिंजी न्याणी आज़ाद करायो। प्रिया जी उमिरि हिन टाइम में 7 साल हुई, माना हाणे 10 साल थियासीं, 3 सालनि जी थी वई हुयमि। धरती टीवी जे प्रोग्राम सिंध इशूज़ सां सखर खां आऊं आहियां अवां जो मेज़बान जावेद जतोई। नाज़रीन, हिन मुल्क जे आईन ऐं कानून में लिखियल आहे त हिन मुल्क अंदरि हर माण्हूअ खे आज़ादी सां रहण जो हक़ हासिल आहे। हिन मुल्क जो हर शहरी, मुस्लिम हुजे या गैर मुस्लिम, पर हर शहरीअ खे कानून बराबरीअ जो हक़ ॾिए थो। पर अफ़सोस त असांजे मुआशरे में अक़लियतुनि तोड़े बेपहुच मिसकीन माण्हुनि मथां हर आए ॾींहुं ॾाढे जी ॾमर जी वार्ता का बि नई ॻाल्हि नाहे। अॼु हिकु अहिड़े अन्याय बाबति पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं जंहिं अन्याय अहसास रखंदड़ हर दिलि खे छेहो रसायो आहे। पाण ॻाल्हि करे रहिया आहियूं सखर भरिसां संगरार शहर मां 10 मुहर्रमुल हराम ते गुम थी वियल 7 वरहनि जी न्याणी प्रिया कुमारी जी। मासूम प्रिया जी गुमशुदगी खे अॼु 4 वरह थी चुका आहिनि, पर अफ़सोस त परियुनि जहिड़ी प्रिया कुमारी जी का बि ख़बर न पइजी सघी आहे। प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ IG सिंध क़ाबिल ऑफिसरनि ते ॿधल कमेटियूं जोड़ियूं, घरू खाते पारां JIT बि जोड़ी वई ऐं प्रिया जो ॾसु ॾियण वारनि लाइ सिंध सरकार पारां 50 लख रुपयनि जो इनाम बि पिणु मुक़ररु कयो वियो। पर तंहिं बावजूद प्रिया जो को बि पतो न पइजी सघियो आहे। निंगरी प्रिया केस में तॾोको SSP इरफान समो ॿुधाए थो त हुन पूरे संगरार शहर जे रहवासियुनि जी प्रोफाइलिंग कई, इलाइक़े में रहंदड़ हर माण्हू जो किरदार चेक कयो वियो, माज़ी हाल जा पुराणा नवां केस चेक कया विया, मशकूक माण्हुनि खे हिरासत में वठी पुछा गाछा समेत DNA सैंपल वठी समूरियूं टेक्निकल घुर्जूं पूरियूं कयूं वयूं। कचे जे समूरनि धाड़ेलनि खां ज़ाती बुनियादनि ते पुछा गाछा कई वई, जिन जवाब ॾिनो त छोकिरी अगवा थी कंहिं वटि नाहे पहुती। जेके ग्रुप इंसानी स्मगलिंग में मुलविस रहिया आहिनि, सिंध, पंजाब ऐं बलूचिस्तान जे उन्हनि समूरनि ग्रुपनि खां चेक कयो वियो। ताफ्तान बॉर्डर समेत पाकिस्तान खे लॻंदड़ समूरनि बॉर्डर एरियाज़ जी जांच कई वई। सखर मां निकिरंदड़ समूरनि रोड रस्तनि जा रिकॉर्ड चेक कया विया। कुझु शकी माण्हुनि खे लाहौर वठी वञी जदीद टेक्निकल मशीन जे ज़रिए बयान रिकॉर्ड कराया विया, पर किथां बि का बि शाहिदी न मिली सघी। पर सवाल मौजूद आहे त आख़िर गुलनि जहिड़ी प्रिया किथे आहे? सवाल करण वारा इहो बि सवाल उथारनि था त छा प्रिया कुमारी बदिरां कंहिं सरदार, भोतार या कंहिं चूंडियल MPA MNA जी न्याणी ईअं लापता थी वञे हा त उन जी बाज़ियाबी में बि ईअं 4 वरहनि जो वक़्तु लॻे हा। 4 वरहनि जो वक़्तु विरामी वञण बावजूद प्रिया जो ॾसु पतो छो न पइजी सघियो आहे? प्रिया जी बाज़ियाबी लाइ घरू खाते पारां जोड़ियल JIT केस में कहिड़ी पेशरफ़्त कई? प्रिया जो परिवार कहिड़े हाल में आहे? सखर में नए मुक़ररु थियल SSP अज़हर ख़ान मुग़ल प्रिया जी बाज़ियाबी लाइ कहिड़ा उपाउ वरिता आहिनि? अचो त इन्हनि सवालनि जा जवाब तलाश करण जी कोशिश कयूं। अदा हथनी बदाम के न्याणी आजाद कराई बस। नाज़रीन, हींअर मूंसां सिंध जो नाले वारो सहाफ़ी ऐं अदीब मुमताज़ बुखारी साहब मौजूदु आहे। मुमताज़ बुखारी साहब, प्रिया वाक़े खे तव्हां वेझो खां ॾिठो आहे, सहाफ़ी हुजण जे नाते सहाफ़ी जी समाज अंदरि नंढी खां नंढी चुरपुर ते नज़र हुजे थी त हिन मामले खे रिपोर्ट बि कयो आहे। 4 वरहनि जो अरसो गुज़री चुको आहे। कहिड़ा कारण आहिनि जो प्रिया जो हींअर ताईं को ॾसु पतो न पइजी सघियो आहे? जी, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेको प्रिया जो गुम थियणु आहे उन खां पोइ जेके बि इन्वेस्टिगेशन्स थियूं आहिनि, जांच जेके पाण चवंदा उहे जेके मूं ॾिठियूं आहिनि, त उन मां बज़ाहिर जांच मां ईअं पियो लॻे त पुलिस एजो प्रिया खे हथु करे वठंदी।
छो त कुझु ट्रेसिंग्स उहे उन जूं ईअं पियो लॻे त उहे उनजे वेझो पहुतल पिया नज़र आया ऐं उनजो वरी ओचितो जेको आहे ज़ाहिर न थियणु इहो ख़ुदि हिकिड़ो सवाल तमामु वॾो सवाल पैदा कंदो आहे छो त मूं हुनजो टे जेके वेझो खां इन्वेस्टिगेशन ॾिठियूं हिकिड़ी जेकी हिते जॾहिं इरफान समो साहब उन कई उन ते इलाही थारोली हुनजी इन्वेस्टिगेशन कई वेंदे एसि ताईं कई वई त उनजी दाख़िल किथां थी उन खां पोइ गैरेज हुयूं गैरेज जे ॿाहिरां गाॾियूं बीठियूं किथे उन बीठल गाॾियुनि में को हुनखे खंभे खणी त न वियो उन्हनि गाॾियुनि जी ट्रेसिंग कयूं उहे गाॾियूं कंहिंजूं काॾे वयूं उहे कयूं ज़मीनूं जेके आहिनि वाहन खे खोटाई कराई वई डगिंग कराई वई उनखां पोइ वरी जेकी कोर्ट जे चवण ते कमेटी ठही जंहिंमें वरी इरफान समो ऐं तनवीर तुनियो ऐं पंहिंजो ॿियो इरफान बलोच शायदि हो हुनमें उहे उनमें शामिलु थिया उन्हनि जी हाणे हिते मूंखे लॻे थो त पुलिस जी पाण में हिक ॿिए सां थोरी जेलसी मूंखे नज़र आई उहे शयूं हिक ॿिए खां लिकाइण जे हुन में लॻा उनखां पोइ वरी ॿी कमेटी ठाही जेकी जावेद जिस्कानी जी सरबराही में ठही उते बि मूंखे वरी पुलिस जी जेलसी नज़र आई उते हिते हितां जो DIG हो जॾहिं पंहिंजो शाह साहिबु हो हिते उहो आयो त उन बयानु ॾियणु शुरू कया त जंहिं ते वरी जावेद जिस्कानी कावड़ियो त मुंहिंजो डोमेन आहे तूं छो थो बयानु ॾी ख़ैर हीउ त हिकिड़ो पुलिस जो जेको हिक ॿिए ॾांहुं रवैयो मूंखे हिकु लॻे थो त हिकु रुकावट उहो बणियो जंहिंजे करे मामिलो जेको आहे घण पासी घण रुखी जांच थींदे बि उहो रुकिजी पियो वञे ॿियो जेके इन्वेस्टिगेशन्स में जेके इंडिकेटर नज़र आया उन मां लॻो त इन में ॿ शयूं जेके थोरियूं घणियूं ज़ाहिर थियूं हुयूं उनमें हिकिड़ी इहा हुई त छोकिरी खे हिकु त थोरी उनजो थोरो चांस हो त कंहिं जिन्सी मक़सद लाइ अगवा कयो वियो आहे माना उहो ॾाढो हिकिड़ो पासो पर उहो प्रूव न थियो ॿियो जेके वरी इंडिकेटर साम्हूं आया त भुंग लाइ अगवा कयो वियो आहे जेको बाद में मुख़्तलिफ़ माण्हू जैकाबाद खां वेंदे मुख़्तलिफ़ शहरनि खां जीअं वारसनि ॾे बि फ़ोनूं आयूं भुंग उनखां कुझु खे उन्हनि पैसा बि ॾिना उहे पकड़िया बि सही वरी उहो हिकिड़ो कारोबार ठही वियो मुख़्तलिफ़ माण्हू कचे मां हेॾां होॾां चवंदा रहिया असां वटि आहे जेको अञा ताईं हले पियो सिलसिलो उहो आहे पर जेकी इन्वेस्टिगेशन मां जेकी जावेद जिस्कानी ऐं जेको होम मिनिस्टर बि चयो त असां पहुची विया आहियूं उनमें इहो त हिकिड़ी जेको राणी नाले औरत बि हिते गिरफ़्तार थी जंहिंखे चवंदो भाई इहा हुन मुलविस आहे जेका हुनजो कचे में आहे हुनजो जेके खाना बदोश औरतूं आहिनि हुननि सां वास्तो आहे सो ईअं माना हिकिड़ा मुख़्तलिफ़ हुनजूं कहाणियूं साम्हूं आयूं पर जेको उनजो ज़ाहिर न थियणु आहे उनजे पुठियां यकीनी तौर ते हिकु मुअमो आहे ज़रूरु हाणे उन मुअमे खे सम्झण लाइ असां जेकॾहिं 2-3 ॿिया केस स्टडी साम्हूं आणियूं था त उनमें हाणे हिकिड़ो फज़ीला सरकी जो केस आहे फज़ीला सरकी जो केस ईअं आहे त यको जेको आहे हुनजी माउ दाईंदी रही हाणे ओचितो हुनजी माउ चुप थी वई बाद में कुझु ख़बरूं इहे आयूं त बाबा उन छोकिरी जीअरी हुई कचे में हुई हिकिड़ी ज़ात वारनि हुनखे अगवा कयो पोइ वॾी थी वई हुनजी शादी करायूं हुन मां ॿार थी विया पोइ माउ खे हुननि शायदि हिकु दफ़ो मिलाए छॾियो हुनजी माउ हाणे चुप थी वई हिकिड़ो मामिलो इहो सुझे थो त जॾहिं हाइप जी इश्यूज़ थी वई त उहे जन वटि आहे उन्हनि उहे भउ खां हाणे हुनखे ज़ाहिर न पिया कनि ऐं थी सघे थो अॻिते हली अहिड़ो ई को मामिलो साम्हूं अची वञे त बाबा हाणे ही करे छॾी ॿियो जेको मामिलो आहे उहो आहे ह्यूमन स्मगलिंग जो आहे जेके असां वटि अफ़गानिस्तान ॾे इंडिया ॾे माण्हू निकिरी था वञनि होॾे थी था वञनि या ईरान जे पासे खां निकिरी था वञनि त ॿियो इहो आहे माना हिन वक़्तु ताईं जेकॾहिं जीअरी आहे त हुनजा 2 ई रीज़न जेके इन्वेस्टिगेटर्स बि चवनि था या असांजो बि तजुर्बो ॿुधाए थो त उहे इहे थी सघनि था या त छोकिरी जीअरी आहे ऐं हुनखे हाणे डंप कयो वियो आहे इन ख़ौफ़ खां त हाइप हुनजी वधियल आहे ऐं हुनजी हाणे ओचितो किथे शादी वादी कराए त उनखे पोइ बाद में थी सघे थो ज़ाहिर कनि या त उनखे छोकिरी खे ह्यूमन स्मगलिंग ज़रिए मोकिलियो आहे छो त इहो समूरे पुलिस वारनि जो चवणु आहे त जेकॾहिं मरी वियल हुजे हा किथे त उनजो सुराग किथां न किथां मिली सघे हा सो श्योर सभु इन मूंखे बि ईअं लॻंदो आहे त छोकिरी जो मामिलो इहो आहे त उहा जीअरी आहे न्याणी सिंध जी पर हाणे उहो हाइप वधी वञण जे करे उहो किसो डंप थी वियो आहे अच्छा बुखारी साहब पेरिया जो जेको परिवार आहे उहे 6 महीननि जी टुॿी हणी वेंदा आहिनि कॾहिं धाक कूक कंदे नज़र ईंदा आहिनि वरी कॾहिं 6 महीना गाइब थी वेंदा आहिनि हाणे ताज़ो ई जेको बबरलो में धरणो लॻो उते बि इज्तिमाही तौरु समूरी सिंध प्रिया जे लाइ आवाज़ उथारे पई वकील कॉमप्रस्त पार्टियुनि जा अॻवान आम माण्हू हू उते बि प्रिया जो परिवार उन धरणे में शरीक न थियो सखर प्रेस क्लब जे ॿाहिरां काफ़ी महीननि ताईं बुख हड़ताल रही उन में बि हू शरीक न थिया ऐं इवन मीडिया सां ॻाल्हाइण खां बि कॾहिं कॾहिं हू लवाईंदा आहिनि तव्हां छा था सम्झो त छा हुननि खे
को भउ आहे, को ख़ौफ़ आहे, कोई उन्हनि खे धमकियूं थो ॾे, या किथे को हुननि खे इन मामले बाबति का सुध आहे? इहो सॼो सियासी आहे। छो त जॾहिं मां लफ़्ज़ हाइप इस्तेमालु कयो त हाइप उन मामले जी थींदी आहे जंहिंमें कंहिं न कंहिं तरह सां सियासत इन्वॉल्व थी वेंदी आहे। त हीअ हुनजे हिकु सियासत ऐं ॿियो आसिरो, पीउ मां सदाईं आसिरो कंदा आहिनि। उनजे लाइ ॿारु कॾहिं बि गुम थियल ॿारु मरंदो न आहे, हुनजी अखियुनि में जीअरो रहंदो आहे, हुनजी दिलि में जीअरो रहंदो आहे, उहो कॾहिं बि उनखे मुअल न सम्झंदा आहिनि। उन बुनियाद ते उन्हनि खे ख़ौफ़ जाॻंदो आहे त मतां असांखे माण्हू फलाणो चए थो, बाबा जेकॾहिं हीअं कयोसीं असांखे न मिले। पुलिस उन्हनि खे दबाव विझंदी रही, हुकूमती कुझु इदारा उन्हनि खे दबाव विझंदा रहिया, तव्हां ख़ामोश थियो, असां तव्हांखे ॾींदासीं। ऐं उन खां पोइ सियासतदान, छो त हिकिड़े असांजे हितां जी लोकल सियासतदाननि ते बि इल्ज़ाम आया न, उहे जॾहिं उहे जाॻनि था त उन्हनि ते वरी बि इल्ज़ाम जाॻी था पवनि। इन जे करे उहो ख़ुदि जेकी हिंदू कम्यूनिटी आहे उन हिननि सां वधीक ज़्यादती कई आहे। मिसाल हाणे जेको 3 तलवार ते हिननि धरणो हयो, उहो ज़ोरी हिननि खां ख़तमु करायो वियो, हिन जे पेरेंट्स खां। सिंध जी समूरी सिविल सोसाइटी ते गॾु थींदी ते वई, ऐं उन वॾी कहिड़ी ज़ोर पे उन वरितो पिए, ऐं उनखां पोइ मजबूर थी उन चयो त 48 कलाकनि में असां जेको आहे हिनखे न्याणी खे वापसि था आणियूं। होम मिनिस्टर वञी चयो, उहो काॾे गुम थी वियो। इहो सॼो मामिलो सियासी आहे, सियासी दबाव आहिनि, आसिरो आहे ज़िंदगी जो, हुनजी जो माउ पीउ जे अखियुनि में जेको जाॻंदो थो रहे। हथ थी ॿधाऊं की न्याणी आज़ादु कराए ॾियो बसि। इहा मुंहिंजी वेनिती अथव, मुंहिंजे हथनि खे ॾिसो, ही भेण तव्हांखे हथ थी ॿधो, मूंखे पंहिंजी न्याणी आज़ादु कराए ॾियो। नाज़रीन, हिन वक़्तु आऊं मौजूदु आहियां सखर ज़िले जे SSP अज़हर ख़ान बुगुल वटि। उन्हनि खां मालूम कंदासीं प्रिया कुमारी जेका 4 वरियनि खां लापता आहे, हींअर उन केस में केतिरी पेशरफ़्त थी आहे ऐं केस जो स्टेटस छा है? देखिए, इसका मौजूदा स्टेटस फ़िलहाल तो वही है जो कि अभी तक हम उनको ट्रेस नहीं कर पाए। उस हवाले से एक दोबारा से JIT बनी, जिसका मैं भी मेंबर हूँ, DIG साहब ने बनाई है, जिसमें मुख्तलिफ SSP साहिबान हैं। हमने तफ्तीश का दायरा कार वसी किया था, साइंसी टेक्निकी जो कि तकनीकी बुनियादें हैं उनके ऊपर AI की मदद हासिल की, उनकी तस्वीर जो हैं उनको फ्यूचरिस्टिकली डिज़ाइन करके वो भी हमने जो है वो स्प्रेड किया, लोगों से मदद लेने की कोशिश की, क्योंकि इस वाक़े को कई साल हो चुके हैं कि अभी वो पॉसिबली किस तरह दिखती होंगी। तो उस हवाले से हमने पूरी कोशिश कर रहे हैं और एविडेंसेस कलेक्ट करने की कोशिश कर रहे हैं, लेकिन फॉर नाउ अभी हमारे पास ऐसा कोई एविडेंस सामने नहीं आया जिसकी बुनियाद पे मैं ऐसी बात कर सकूं कि हमें उसके ऊपर कोई बहुत बड़ी यानी कोई ब्रेकिंग हमारे पास न्यूज़ है। तो अभी उसको उनको तलाश करने का जो अमल है अभी जारी है। उनकी फैमिली से, उनके परिवार से मुलाकात हुई है, या जो JIT बनी थी, जो उस रिपोर्ट की रोशनी में कोई जो है वो पेशरफ्त हुई है? देखें, उनकी फैमिली से हमारी हर JIT में मुलाकात होती है। जैसे हमारी JIT की मीटिंग होती है, हम उनके फादर को बुलाते हैं, इसी तरह से उनके रिश्तेदारों में से और लोग भी आते हैं, तो उनसे मुलाकात होती है। उनको हम जो भी अपनी तरफ से एफ़र्ट होती है उनको सामने करके बताते हैं। उन्होंने हमें बताया कि उनके पास मुख्तलिफ़ कॉल्स आ रही थी जिसमें उनको कोई बंदा पैसों की लालच कर रहा था कि हमें पैसे दें, हम आपको देते हैं प्रिया। हम तो उनको मैंने बताया ये चीज़ कि आप किसी भी किस्म के हनी ट्रैप पे मत आइएगा। कोई भी शख्स आपसे पैसे लेने के चक्कर में या इस तरह नुकसान पहुंचाने के चक्कर में आपको मिसगाइड कर सकता है। आपको कहीं पे बुलाया जा रहा है जहाँ पे भी, वहाँ पे जाने की ज़रूरत नहीं है। आप पुलिस को फौरी तौर पे बताएं अगर किसी किस्म की कोई इन्फॉर्मेशन आती है, क्योंकि खुदा न खास्ता कोई और नुकसान ना हो जाए। तो उस हवाले से हम बिल्कुल उनके साथ राब्ते में हैं, कोऑर्डिनेशन कर रहे हैं, उनको गाइड भी कर रहे हैं, उनको अपनी जो भी एफर्ट्स हैं वो उनको बता भी रहे हैं कि हमारी जो तफ्तीश और तहकीक का जो दायरा कार है वो किस तरफ जा रहा है। हर तरीके से हमारी मदद और हमदर्दी उनके साथ है, और ये केस जो है जब तक रिज़ॉल्व नहीं होगा तब तक जो है वो इसमें तफ्तीश का अमल और जो है वो बिल्कुल जारी रहेगा। SSP साहब, आप सिंध के मुख्तलिफ अज़ला में पोस्टेड रहे हैं, कराची में रहे हैं, अंदरून सिंध में आप पोस्टेड रहे हैं। आप क्या समझते हैं, 4 साल का तवील अरसा गुजर चुका है और ये केस अभी तक सॉल्व नहीं हुआ? देखें, अगवा का सिलसिला जो है किसी भी बच्चे के हवाले से अगर हम बात करें तो उसके महरक़ात मुख्तलिफ हो सकते हैं। वो अगवा बराए तावान भी हो सकता है। जब अगवा बराए तावान होता है तो उस हवाले से केस की एफ़र्ट उसी सिमत में की जाती है।
اور اس کے ایویڈنسز اسی طرح کلیکٹ کیے جاتے ہیں اور اس کیس کی شکل و صورت بھی اسی طرح ڈیولپ ہو جاتی ہے. یعنی کہ کوئی نہ کوئی کلو تاوان مانگنے والوں کا اس طرح سے آ جاتا ہے, کوئی کال, کوئی میسج یا کوئی اس طرح کے سرے ملنا شروع ہو جاتے ہیں. دوسرا اس طرح کے اغوا کا سلسلہ دشمنی کی بیسس پہ بھی ہوتا ہے, اس کے بھی کلوز اور اس کے بھی سرے ملنا شروع ہو جاتے ہیں. تیسرا جو ہوتا ہے وہ اغوا کسی دوسرے ایکٹ کی وجہ سے ہم کہہ سکتے ہیں کہ جی بچوں کے ساتھ زیادتی والا جو عمل ہوتا ہے اس حوالے سے بھی ہو سکتا ہے, اس کے بھی سرے سامنے آنا شروع ہو سکتے ہیں, آ جاتے ہیں. تو جو ابتدائی تحقیق ہے جو پہلے 3-3.5 سالوں میں کی گئی تو اس حوالے سے جو بھی تحقیق سامنے آئی تو اس میں اپیرنٹلی اس طرح کے کوئی بھی سرے سامنے نہیں آئے کہ اس بچی کو ایکسٹورشن کی کوئی ان کے فیملی کو کوئی کال آئی یا پھر کوئی ایسی تحقیق ہوئی کہ جی ان کا کوئی ویڈیو یا آڈیو پیغام آیا یا ان کی کوئی تصاویر آئیں. اب دیکھیں پراسرار طریقے سے آپ یہ دیکھیں کہ 4 سال سے زیادہ کا عرصہ ہو گیا لیکن ابھی تک ان کی کوئی تصویر یا اس طرح کا کوئی چیز سامنے نہیں آئی. تو اسی لیے ہمارے لیے پریشان کن تو بات ہے, لیکن کوئی بھی کیس جب تک اس کو سولو نہیں کر لیتے ہم اس کی ہر طرح کی پاسبلٹی کو دیکھتے ہیں, سامنے رکھتے ہیں. تو اس پہ کسی قسم کا کامنٹ کرنا کہ یہ ریزالو کیوں نہیں ہوا یا ہوا کیا ہوگا, جب تک یہ نہیں ہو جاتا ریزالو اور ہم کسی کنکلوژن تک نہیں پہنچ سکتے تو تب تک اس پہ کوئی اس طرح کی اسٹیٹمنٹ دینا وہ کنٹروورشل ہو جاتی ہے کہ میں یہ کہوں کہ وہ اس وجہ سے ہوئی ہوگی یا اس کا ابھی یہ اسٹیٹس ہوگا یا اس وجہ سے نہیں ہو پا رہی. ہمیں حکومت کی طرف سے ہر طرح کی ہیلپ ہے, ہمیں دیگر ادارے جو ہیں اسٹیٹ کے ان کی طرف سے ہر طرح کی ہیلپ ہے, عوام کی طرف سے ہر طرح کی ہیلپ ہے. آپ دیکھیں کہ یہ ایک نیشنل ایشو ہے, میں تو سمجھتا ہوں انٹرنیشنل ایشو ہے. اس بچی کے حوالے سے میرا نہیں خیال کہ اگر کسی بھی شخص کو چاہے وہ سندھ میں ہو, پنجاب میں ہو یا کہیں پہ بھی ہو, اس کو کوئی بھی انفارمیشن ملی تو وہ فوری طور پہ پولیس کو بتائے گا, اور میرے خیال میں ہر کوئی یہی چاہے گا کہ اس کے بارے میں پتہ چلے. تو آپ کے پروگرام کے توسط سے, آپ کے چینل کے توسط سے میں اگین لوگوں کو یہ کہنا چاہتا ہوں کہ جو بھی ان کی اے آئی کی تصاویر ہم نے میڈیا میں شیئر کی, اپنی طرف سے ایک ایفرٹ کی ہے, اگر کسی کو اس طرح سے ملتی جلتی کوئی بچی سامنے آتی ہے, اس کی انفارمیشن ملتی ہے تو پلیز پولیس کی اس میں ہیلپ کریں, اور عوام کی مدد کے ساتھ ہم بالکل ہو سکتا ہے کہ اس کیس کو ٹریس کر سکیں. जी हिंदू पंचायत आहे उहे हिंदुनि जे अक्सर मसइलनि मुंझारनि में गॾु बीहंदा आहिनि. त हिंदू पंचायत तव्हांजो केतिरो साथ ॾिनो आहे प्रिया जे मामले में? प्रिया जे मामले में हिंदू पंचायत पहिरियां त जीअं त मुखी चवंदो त पंचायत खे त उहो सभु हाज़ुर थींदा न. उहो हाणे ज़ाहिरी मुखी चवंदो ई कोन त केरु ईंदो केॾे. मुखी चए ई नथो उन्हनि खे त तव्हां ज़ाहिरी मुखी हा चए थो हाणे चुप करे वेही रहो, केॾां मां डुकंदो हलां, केॾां मां तुंहिंजी कट लॻंदसि, या ज़ाहिरी हाणे केॾी कट लॻो. शुरू ॾींहंनि में तव्हां सां गॾु बीठो हुयो, तव्हां सां गॾु एहतिजाजनि में, या तव्हां जॾहिं दायूं पिया उन टाइम तव्हांखे सॾ में सॾु ॾिए पियो मुखी? हा पहिरियां हुयो, उन खां पोइ हिकिड़ो एहतिजाज गॾिजी कयो अथई जेको हिते बबुले बाईपास ते. एहतिजाज हिकिड़ो ई कयो आहे असां पूरे 4 सालनि में, मसइलो हल नथो थिए. उन एहतिजाज में छो थियो, कंहिं उथारियो, छा वजह हुई? चवनि पिया त फ़ोन अची वई कंहिंजी मुखी ईश्वर ॾे, पोइ हाणे जल्दी उथी आयासीं. हाणे कंहिंजी आई असांखे कहिड़ी ख़बर पई. तव्हांखे छा चयूं, कंहिं चयो तव्हांखे उथण जे लाइ? चवनि पिया माना हाणे बसि कमु थींदो, पाण खां कमु थींदो, हाणे बसि चवंदा, इन करे चवनि जल्दी उथो. हाणे उथण जे लाइ तव्हांखे कंहिं चयो त तव्हां हाणे उथी हलो? उथी हलो त ज़ाहिरी हाणे जीअं वॾा चवंदा असांखे त उथो, त उथे उथिणो आहे न. पाण छा मुखी ईश्वर लाल चयो असांखे उथो. हा कमु थियण वारो आहे, थींदो पंहिंजा. हाणे पकासरो ॾिनो अथनि. त उन खां पोइ तव्हां वरी ईअर एहतिजाज जे लाइ या धरणे जे लाइ ॿीहर नाहे सोचो त न्याणी जे लाइ धरणो हणणु घुरिजे, किथे कोई एहतिजाज करणु घुरिजे, मीडिया ते अचणु घुरिजे, दांग करणु घुरिजे? मां त मुखीअ ॾे फ़ोन कंदो आहियां, मां जेको गॾिजी थी को पंचायत गॾु करे सभु गॾिजी थी, हीउ मसइलो न्याणीअ जो मसइलो आहे, बाक़ी मुखी छो चूंडबा आहिनि. वॾा बाबा इन वक़्त में कमु न ईंदा, पोइ कहिड़े कमु ईंदा आहिनि,
अहिड़े मसइले में मूंखे या वॾे पंचायत कमु न ईंदी, पोइ कहिड़े कमु ईंदी। फ़ोन कंदो आहे त घटि खणंदो ई घटि आहे, या माना चवंदो आहे त मां छा कयां। त हाणे उनखे माण्हू खे छा अॻिते चऊं असां, पोइ सम्झी था वञूं त हुनजी रायो ई न आहे अॻिते हलण जो, त पोइ मालिक ख़ुशि रखे त असांखे मालिक ख़ुशि रखंदो। हाणे न्याणी आहे मुंहिंजी, सभिनी खे दाह ऐं कूके हुकुमराननि खे, DIG खे, SSP खे, लंजार साहिब खे, लंजार असांखे 15-20 ॾींहंनि जो असांखे 3 तलवार ते एहतजाज खां पोइ असांखे मुंहिंजी घरवारी खे एॾी दिलजाए ॾिनई, जीअं 15-20 ॾींहं दरसो बसि तव्हांखे इनकरेज मिलंदी फ्री आहे, कराची जे माण्हुनि ते न लॻो तव्हां। मुंहिंजो सही आहे, असां छो हरभरऊं दरबदर थियूं या कंहिंजे चवण में लॻूं। असांखे न्याणीअ सां कमु, असांखे न्याणी 15-20 ॾींहंनि में चइबो तव्हांखे मिलंदी। उन खां पोइ असां मुस्तसिल वरी आयासीं सखर, वरी हिननि सां ई ईश्वर लाल उन्हनि सां लंजार सां ॻाल्हायो, या उन्हनि सां ॻाल्हायो, असांखे त बसि आसरा 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 आसरनि में मारे छॾियो अथऊं। तव्हां अक्सर मीडिया ते अचण खां ऐं मीडिया ते पंहिंजी दाह कूक रखण खां, जॾहिं साफ़ ई तव्हां सां राब्तो कनि था पिया प्रिया वारे मामले ते तव्हां सां ॻाल्हाइण जे लाइ, तव्हांजो हाल अहिवाल वठण जे लाइ, तव्हां उन्हनि सां ॻाल्हाइण खां छो लवायो था? असल वजह छा आहे? मीडिया ते न अचण जी आख़िर छा वजह आहे? वजह त कुझु कोन्हे। मीडिया ते त मां ईंदो आहे, साहिब बि सुवाल पुछंदो आहे त मां जेको बि हूंदो आहे मां वरती ॾींदो आहियां। बाक़ी हाणे असांखे माना दिलि माना भरिजी थी अचे, रोज़ रोज़ जो कमु नथो थिए, आसरा कूड़ा दिला था ॾेई 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 असां माना दिलि भरिजी थी पए। असां मां त मुस्तसिल जेको साहिब बि पुछंदो आहे मां त वर्दी ॾींदो आहियां, जवाबु ॾींदो आहियां। बाबा हाणे असांखे आसरा था ॾियनि, दिलासा था ॾियनि। प्रिया जी अमड़ जी हिन टाइम हुनजी तबियत कीअं आहे या कीअं कहिड़ी हालत में आहे उहा? उहा हाणे बीमार आहे, खट ते वेठी आहे, हिकु जाइ ते सुम्ही पई आहे। जिते त पता हाणे मालिक ते रखी वेठी आहे, कोई सचो कोन्हे हुकुमरान, छा करे अलाह ते रखी वेठा आहियूं, मौला ते रखी वेठा आहियूं। जॾहिं मालिक जॾहिं पुॼे ज़ालिम जो रस्तो चवंदा टिघो हूंदो आहे, पोइ आख़िर पकड़ में ईंदो आहे, पोइ उहो जान न छॾाए सघंदो आहे। आख़िर रब त आहे, ज़मीन आहे, आसमान आहे, हुनजे आसरे बीठो आहे, सारी उहो असांजी ॿुधंदो। अच्छा, प्रिया जॾहिं गुम थी हुई उन टाइम हुनजी उमिरि घणी हुई ऐं हाणे केतिरो टाइम थियो आहे हुनजी गुमशुदगी खे? प्रिया जी उमिरि हिन टाइम में 7 साल हुई। हाणे माना चोथों मुहर्रम आयो आहे, माना हाणे 10 साल थियासीं, 10 सालनि जी थी वई हूंदी। त ॿार तव्हांखे घणा आहिनि ऐं प्रिया काएं नंबर ते हुई? प्रिया मुंहिंजी न्याणी वॾी हुई, उन खां पोइ मुंहिंजो छोकिरो, उन खां पोइ हाणे 5-6 महीना थिया आहिनि मूंखे नंढड़ो हिकु ॼाओ आहे। छा पैगाम ॾींदो सिंध हुकूमत खे, सिंध हुकूमत सां जेके लाॻापियल इदारा आहिनि, कानून नाफ़िज़ करण वारा इदारा आहिनि, छा चवंदो उन्हनि खां, कहिड़ी घुर कंदो? बाबा असां सभिनी इन्हनि खे हुकुमराननि खे, जेके पीपल्स पार्टीअ जा आहिनि, ज़ाहिरी हुकूमत सिंध में इन्हनि जी आहे, असां इन्हनि खे हथु वधंदासीं त नासिर शाह खे, ख़ुर्शीद शाह खे सचाई कयो, कोशिशि करे असांजी न्याणी बाज़ाब कराए ॾियो। ऐं 10 मुहर्रम में तूं मौला हुसैन जो आज़ादार आहिनि साईं नासिर शाह, असांखे न्याणी रिकवर कराए ॾे, तूं कोशिशि कर, असां तव्हांजा आहियूं, असांजो मसइलो हल कराए ॾियो साईं ख़ुर्शीद शाह खे। तव्हां कोशिशि कंदव त असांखे न्याणी मिलंदी। बाक़ी असांजा आसरा दिलासा ॾेई ॾेई असांखे थकाए छॾिया आहिनि, असां दरबदर थी विया आहियूं हाणे बसि। प्रिया जे परिवार जूं हर हर आलियूं थींदड़ अखियूं असांखां हिकु ई सुवाल वरजाए रहियूं आहिनि त परियुनि खां बि प्यारी पितकिड़ी प्रिया कुमारी किथे आहे? काश असां जूं अखियूं पत्थर जूं हुजनि हा त उन्हनि मां लुड़क आबशार बणिजी लड़ी पवंदा, पर असांजा दिलि पत्थर जा बणिजी चुका आहिनि, जिन मां अहसास ख़तम थी चुको आहे। पंहिंजे मेज़बान जावेद जतोई खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत, सिंध सलामत, अल्लाह वाही।